गिशाई मावा खे ख़बर ॾींदा मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ सूमर जे ॾींहं ते जॾहिं NCHD जे उस्तादनि खे संदसि रहियल पघारूं ऐं मौजूदा महीने जी पघार जा चेक ॾिना विया त यकीन करियो त उन्हनि जे चहिरे ते इंतिहा दर्जे जी ख़ुशी हुई। उहे आसमान तरफ़ ॾिसी पंहिंजे परवरदिगार रब काइनात जो शुक्रियो अदा करे रहिया हुआ ऐं उन्हनि खे दुआऊं करे रहिया हुआ जिन मुसीबत जे हिन घड़ीअ में साथ ॾेई संदन मुश्किलूं आसान करण में मदद कई, छाकाणि त 1300 ख़ानदाननि खे बिना कंहिं ॾोह जे बेरोज़गार करे मुआशी बदहालीअ में धिकियो वियो ऐं हर महाज़ ते संदसि मुखालफ़त कई वई त कहिड़ी बि हालत में आहे उहे उस्ताद बहाल न कया वञनि। पर जसुलहन ठटे जा शिराज़ी भाइर अलहाज सैद एजाज़ अली शाह शिराज़ी, सैद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी, सैद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी ऐं मोहम्मद हनीफ़ मेमन जिन हड़ा वड़ा करे कोर्टुनि सियासी महाज़ ते धुर थी बीह रहिया हर फॉरम ते आवाज़ उथारियो, आख़िरकार मौजूदा PP हुकूमत वटि पंहिंजो मौक़िफ़ मञाइण में कामयाब थी विया, जंहिं करे 14 सालनि खां रहियल ही अहम मसइलो शिराज़ी भाइरनि जी दिलचस्पी सबबि कामयाबी सां हल थियो आहे, जंहिं करे 1300 ख़ानदाननि जे रोज़गार जो मसइलो हल थी वियो जेको हल न थियण जहिड़ो हुयो। हक़ीक़त आहे त कंहिं बि क़िस्म में सचाई ऐं ईमानदारी शामिल हुजे त रब पाक बि आसानियूं पैदा कंदो आहे।